हैदराबाद जिमखाना जे इलेक्शन में प्रोग्रेसिव पैनल कामयाबी माणे वरती आहे। आगा ताज मोहम्मद सदर ऐं तारिक बाजारी सेक्रेटरी चूंडिजी विया आहिनि। वधीक तफ़सील एसएस न्यूज़ जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद जिमखाना जे इलेक्शन में मुक़ाबले खां पोइ प्रोग्रेसिव पैनल कामयाबी माणे वरती आहे। जॾहिं त वॾे अरसे ताईं जिमखाना ते राज कंदड़ जावेद जूणे जो पैनल खे शिकस्त मिली आहे। आगा ताज मोहम्मद हैदराबाद जिमखाना जो सदर ऐं तारिक बाजारी सेक्रेटरी चूंडिजी विया आहिनि। हैदराबाद जिमखाना जे इलेक्शन में सुबुह खां राति ताईं पोलिंग जारी रही, जंहिं बाद इलेक्शन कमेटी नतीजनि जो ऐलान कंदे प्रोग्रेसिव पैनल खे कामयाब करार ॾिनो। नई बॉडी एहतराम सभिनी लाइ जे नारे तहत कम करण जो अज़म ज़ाहिर कयो आहे। असां त मंशूर ॿुधाए छॾियो त पहिरीं ॻाल्हि त रिस्पेक्ट फॉर ऑल, जेके बि असांजा मेंबर आहिनि उन्हनि जी रिस्पेक्ट कराइणी आहे असांखे। ईअं न थिए त जेके मुंहिंजा वास्ते वारा आहिनि उन्हनि खे इज़त मिले, रिस्पेक्ट मिले, अचे हिते वेहनि त फौरी तौर ते जेको आहे उन्हनि खे सर्व कनि। ॿिया मेंबर अचनि त जेको आहे हिते कलाकु इंतज़ारु वेठा कनि। त रिस्पेक्ट फॉर ऑल मेंबर्स मेन मुंहिंजो इहो आहे। हैदराबाद जिमखाना जे इलेक्शन में 4000 खां वधीक मेंबरनि वोट कास्ट कया, जिन में नाले वारा सियासतदान ऐं बरख कामोरा पिणु शामिल हुआ। हैदराबाद जिमखाना जे इलेक्शन में जावेद जूणे जो पैनल जा उम्मीदवार साजिद भुट्टो, मीर एहसान टालपुर ऐं फिदा मेमण हाराए विया आहिनि। पोलिंग दौरान वॾे वज़ीर जो पीए सलीम बाजारी पिणु वोटरनि सां लॉपिंग कंदे नज़र आयो, जंहिं करे जे पैनल सिंध सरकार मथां इलेक्शन ते असरअंदाज थियण जो इल्ज़ाम लॻायो आहे। मां एज़ जावेद जूणे साहब जे वॾे पुट जी हैसियत में हिन ग्रुप खे लीड कयां पियो, जेको जावेद जूणे जो पैनल बीठल आहे। हाइप क्रिएट थियल आहे छो जो सिंध गवर्नमेंट इन्वॉल्व आहे इलेक्शन में, ऐं तारिक बाजारी साहब जेके आहिनि से सिंध गवर्नमेंट जा कैंडिडेट आहिनि। हैदराबाद जिमखाना जी वॾे पैमाने ते इलेक्शन मुहिम हली। पोलिंग वारे ॾींहुं राति देर ताईं चूंड चहचटो जारी रहियो। नतीजनि जे ऐलान बाद कामयाब उम्मीदवारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। ॿिए तरफ़ मैनेजिंग कमेटी मेंबरनि जे 11 सीटुनि मां 3 उम्मीदवार मालिक यूसुफाणी, समीना शाह ऐं फैज़ान शेख प्रोग्रेसिव पैनल जा, जॾहिं त बाक़ी 8 उम्मीदवार जे पैनल जा कामयाब थिया आहिनि, जिन में ज़ुल्फ़कार यूसुफाणी, फरहत कमाल, बशीर निज़ामाणी, फ़हीम उरसाणी, अब्दुल सलाम मेमण, पीरबख्श राजड़, ज़हूर अहमद शेख ऐं शाहिद परवेज़ मेमण शामिल आहिनि।